इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। मुअज़्ज़ज़ साहिबीन किराम, अल्हम्दुलिल्लाह मुखां अॻु तव्हां तफ़सीली ख़िताब ॿुधी रहिया हुयो। हक़ीक़त आहे त इन ख़िताब खां पोइ वधीक बयान करण लाइक़ कोन्हे, पर ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजे सफ़र खे तबलीगी बनाइण जे लाइ चंद मिंट बसि मुख़्तसर अंदाज़ में चंद ॻाल्हियूं तव्हां ॾिसो अर्ज़ु रखंदुसि। जो त अहादीस में मना है, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मख़ाफ़त अस्सामति अलैना, सहाबा इकराम बयान था कनि जेकॾहिं माण्हू थकावट जो शिकार हुजे, तंग हुजे, त अहिड़ी हालत में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नसीहत कोन कंदा ऐं बलक न कंदा हुआ। ज़ाहिर ॻाल्हि आहे काफ़ी टाइम खां तव्हां वेठा आहियो, प्रोग्राम काफ़ी डिघो थियो आहे, मुंहिंजो मौज़ू इंतिहाई अज़ीम आहे, डिघो मौज़ू आहे। बसि चंद अहम गुज़ारिश हुई मौज़ू जी मुनासिब सां तव्हां ॾे पेश करण जी कोशिशि कंदुसि। सभ खां पहिरीं अहले बैत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो घराणो अहले सुन्नत वल जमात जो यानी अहले हदीस जो जेको मौक़िफ़ आहे, इन हवाले सां उहो मौक़िफ़ इहो आहे त अहले बैत ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकु अहले बैत नसबी ख़ानदानी, ॿिया अहले बैत सबबी यानी ख़ानदानी एतबार सां कोन हुया, पर कंहिं सबब जे करे अहले बैत में दाख़िल ई शामिल थी विया। अहले हदीस या अहले सुन्नह वटि अहले बैत जा इहे ॿ क़िस्म आहिनि। मुख़्तसर अंदाज़ में बसि वज़ाहत कंदो वञां। अहले बैत नसबी मां मुराद जेके ख़ानदानी एतबार सां अहले बैत आहिनि, इन मां मुराद बनु हाशिम ऐं बनु मुत्तलिब आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको सिलसिला नसब आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुत्तलिब, ॾाढो पढ़ंदड़ जो नालो हाशिम हुयो। हाशिम जा टोटल इन खां सवाइ 3 भाउर ॿिया हुआ, हू पाण में 4 भाउर हुआ ऐं उहे चारई अब्दुल मनाफ जा पुट हुया। हाशिम, ॿिए भाउ जो नालो मुत्तलिब, टे जो नालो अब्द शम्स, चौथे जो नालो नौफल। मुत्तलिब ऐं हाशिम जे औलाद मां जेके मुसलमान थिया उहे अहले बैत आहिनि, उनजो ख़ानदान अहले बैत आहे। जॾहिं त नौफल ऐं अब्द शम्स जो ख़ानदान जेको आहे, जेके मुसलमान थिया उहे मुअज़्ज़ज़ सहाबा त ज़रूरु आहिनि, कुरैशी ज़रूरु आहिनि, पर अहले बैत कोन्हे। इन हवाले सां सही बुखारी में सराहतन एक हदीस मौजूद है, जनाब उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जनाब जुबैर बिन मुतइम रज़ी अल्लाहु अन्हुमा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचनि त अल्लाह जे नबी जेको माले फे आयो आहे या ख़ुम्स आयो आहे, तव्हां पंहिंजनि ॿियनि सोटनि खे ॾिनो आहे, ठीकु आहे, तव्हां बनु हाशिम मां आहियो, बनु हाशिम तव्हांजा वेझा आहिनि, तव्हां बनु मुत्तलिब खे बि ॾिनो, जेके सोट आहिनि, असीं बि तव्हांजा सोट आहियूं, तव्हां असांखे छो कोन ॾिनो? तो उस्मान रज़ी अल्लाह जो सिलसिला सब अब्द शम्स सां मिले थो। उस्मान पीउ जो नालो अफ़ान, ॾाॾे जो नालो अबलास, पर ॾाॾे जो नालो उमैया। उमैया जेको आहे इहो अब्द शम्स जो पुटु आहे, जेको नबी अलैहिस्सलाम जो पर ॾाॾो हाशिम जो भाउ अब्द मनाफ जो पुटु, यानी सिलसिला नसब ते मिले थो। ऐं जुबैर बिन मुतइम रज़ी अल्लाह अन्हु उनजो सिलसिला नसब नबी अलैहिस्सलाम सां मिले थो, यानी सोट आहे, पर इन जो सिलसिला नसब मिले तो नौफल जी मुनासिबत सां। जुबैर इब्न मुतइम इब्न अदी इब्न नौफल इब्न अब्द मनाफ, त जेको अब्द शम्स ऐं बनु नौफल जा जेके ख़ानदान मां सहाबा थिया उहे अहले बैत कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वज़ाहत कई, पाण फरमायो इन्नमा बनु हाशिम व बनुल मुत्तलिब शयउन वाहिदुन, पाण फरमाईंदा बनु हाशिम ऐं बनु मुत्तलिब जो हिकिड़ो हुकुम आहे, लिहाज़ा इहे मुंहिंजा अहले बैत आहिनि, हिननि जो मुंहिंजे माल में यानी फे में या गनीमत में जेको 5 हिस्सो हुन में हिस्सो आहे। तो इहो अहले हदीस जो मज़हब आहे। ए थी आहे सबबी नसबी अहले बैत। पोइ जेके बि सहाबा इकराम मुसलमान थिया, नबी अलैहिस्सलाम जा चाचा हुए, सभु अहले बैत जे अंदरि दाख़िल ई शामिल आहिनि।
इन जे बरख़िलाफ़ जेके सबबी अहले बैत आहिनि उन्हनि खे चइबो आहे जेके असुल में अहले बैत कोन्हे लेकिन कंहिं सबब जे करे अहले बैत में दाख़िल ऐं शामिल थी आहे। उन में नबी अलैहिस्सलाम जो घर वारियूं आहिनि उम्महातुल मोमिनीन। उन खां अलावा बनु हाशिम या बनु मुतलिब जा आज़ाद कयल गुलाम जीअं सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु नबी अलैहिस्सलाम जो आज़ाद कयल गुलाम हो, उनजो पुटु उसामा, इहो बि अहले बैत में दाख़िल ऐं शामिल थी। त अहले सुन्नत वटि अहले बैत जा ॿ क़िस्म आहिनि। जॾहिं त जेको ॿियो फ़िरक़ो आहे अहले तशरीह जो, हुननि वटि अक्सर जेके हुन जा अक़वाल आहिनि ऐं जेके राफ़िज़ी या अहले तशरीह इस्ना अशरी आहिनि, पाण बरे सगीर में या ईरान में इस्ना अशरी आहिनि, इन जो मौक़िफ़ इहो आहे त अहले बैत 13 शख़्सियतूं आहिनि बसि, 12 हुननि जा मज़ूमा इमाम ऐं 13वीं शख़्सियत सैयदा फ़ातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी शख़्सियत। चवंदा उन खां सवाइ अहले बैत ॿियो को बि कोन्हे। अल्लाहु अकबर। वरी तअज्जुब जी ॻाल्हि आहे, हीउ अहिड़ो अजीब मौक़िफ़ आहे, क़ुरान और सुन्नत जे दलाइल जे ख़िलाफ़ त आहे लेकिन अक़ुल जे ख़िलाफ़ आहे। सैयदना अली रज़ियल्लाहु अन्हु जा 2 पुट, तक़रीबन टोटल 13 पुट लिखियो आहे बाज़ मुअर्रिख़ीन, घटि वधि मुख़्तलिफ़ अक़वाल आहिनि। अम्मा फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे पेट मां अली रज़ियल्लाहु अन्हु खे 3 पुट ॼावा, हसन, हुसैन, मोहसिन रज़ियल्लाहु अन्हु। हू ॿिनि खे अहले बैत मञनि था, मोहसिन खे कोन मञनि। कहिड़ो हिकु अजीब हुननि जो मज़हब आहे। तो हुननि वटि जेको सिलसिला अहले बैत आहे न, 12 इमाम, अली रज़ियल्लाहु अन्हु जो पुटु हसन, उन खां पोइ हुसैन रज़ियल्लाहु अन्हु, पोइ ज़ैनुल आबिदीन, उन खां पोइ इमाम मुहम्मद अल बाक़िर, पोइ जाफ़र सादिक, पोइ मूसा अल काज़िम, जेके हुन जा मज़ूमा 12 इमाम आहिनि। सिर्फ़ इन्हनि खे अहले बैत मञनि था। फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे औलाद मां सिर्फ़ 2 पुट, हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु अन्हु, मोहसिन खे कोन मञनि। ऐं फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा जूं 2 न्याणियूं आहिनि, 2 न्याणियूं हुयूं। हिकिड़ी सैयदा उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा, अल्लामा ज़हबी रहमतुल्लाह अलैह लिखनि था त ही नंढड़नि सहाबियात में दाख़िल आहे। नबी अलैहिस्सलाम का रिवायत बयान त कोन कई अथनि, पर नबी अलैहिस्सलाम जे जोर में हिन जी पैदाइश थी चुकी, नबी अलैहिस्सलाम जो दीदार हिननि कयो। बहरहाल मसइले इख़्तिलाफ़ त सहाबिया आहे या न, त अक्सर उलमा हिन खे सहाबिया बि लिखियो आहे, उनखे अहले बैत कोन मञनि। अल्लाहु अकबर। वॾी मज़े जी ॻाल्हि, इन उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा जो निकाह सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु सां थियो। हीअ का इख़्तिलाफ़ी ॻाल्हि कोन्हे, इजमाई इत्तिफ़ाक़ी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह जे हवाले सां मुंहिंजो तफ़सीली किताब में जेके दोस्त इन फील्ड सां वाबस्ता आहिनि उहे पढ़ी सघनि था। उमर हक़ के वली दामाद फ़ातिमा अली, मूं केतिरे किताब आहिनि, शीअनि जे किताबनि जा हवाला, उसूल अरबा, उसूल काफ़ी सभिनी में मौजूदु आहिनि। हुते बाबा खे बाक़ाइदे उसूल काफ़ी, जीअं असां वटि सही बुख़ारी आहे, हुन वटि उसूल काफ़ी आहे, हुन में बाक़ाइदे उनवान क़ाइमु कयो आहे, बाबु इद्दतिल मुतवफ़ा अन्हा ज़ौजुहा, औरत जेकॾहिं वफ़ात करे वञे हुनजी इद्दत जो बयान, ऐन तअतदु, इद्दत में किथे वेहंदी, इन बाब जे तहत हुननि रिवायतूं आंदियूं आहिनि। उसूल काफ़ी में बि आहे, मल्ला याज़ुल फ़क़ीह में बि आहे। उन खां अलावा तहज़ीबुल अहकाम तूसी जो उन जे अंदरि बि आहे। बाक़र मजलिसी बिहारुल अनवार में किताब हवाले खे ज़िक्र कयो आहे, सभई शीअनि जे किताब में हवालो मौजूदु आहे। बहरहाल उनमें इहा रिवायत आणनि था इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जे सनद सां, त हुननि खां जॾहिं पुछंदो फरमाईंदा त औरत जिथे वणेसि उते इद्दत में वेहे, यानी वणेसि त मुड़ुस जे घर में, वणे त पंहिंजे माइटनि में हली अचे। दलील इहो था ॾियनि त जॾहिं सैयदा ज़ैनब उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा जी वफ़ात थी, बलक जनाब अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु जी वफ़ात थी, जेका सदन घरवारी सैयदा उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु अन्हा, उनखे अली रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे घर वठी आया। माना निकाह थियो त इनखे पहले बैत कोन था मञनि। उन खां अलावा फ़ातिमा जी ॿी न्याणी ज़ैनब, उनखे पहले बैत कोन था मञनि। नबी अलैहिस्सलाम जूं 4 न्याणियूं आहिनि, फ़ातिमा रज़ियल्लाहु अन्हा खां अलावा 3 आहिनि। क़ुरान में बनात नबी अलैहिस्सलाम जी न्याणी जी तइदाद 3 या 3 खां मथे ॿुधाई वई आहे।
कुरान में भी इशारत है 4 न्याणियूं आहिनि। वरी मज़े जी ॻाल्हि हिन वक़्तु कुझु अहले तशरीह सिर्फ़ु हिकिड़ी मञनि था, 3 जो इनकार था कनि। इहा बि अजीब ॻाल्हि आहे। आऊं त अहले हदीस जो हिकिड़ो फ़क़ीर आहियां, हीउ चैलेंज थो ॾियां 400 सालनि ताईं जेके शिया उलमा आहिनि उहे बि मुतफ़िक़ आहिनि त नबी जो 4 न्याणियूं आहिनि। 400 सालनि खां पोइ कुझु बिदअती मुला आया, उन्हनि इन मज़हब खे घड़ियो त नबी जी हिकु न्याणी आहे। छो त हुनखे ख़बर आहे जेकॾहिं 4 मञोसीं त ॿ सैयदना उस्मान रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में आहिनि, असांजे मज़हब जो बेड़ो ग़रक़ थी वेंदो। तंहिंजे करे हुननि इनकार करे जो सिर्फ़ु नबी जी हिकु न्याणी आहे। उसूल काफ़ी जो हुननि जो किताब आहे, हुन में रिवायत मौजूदु आहे। हुते बाब फी औलादी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे औलाद जो जेको तज़किरो करे थो कुलैनी, उन में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे 4 न्याणियुनि जो तज़किरो थो करे। तहज़ीबुल अहकाम में तूसी में रिवायत मौजूदु आहे, मल्ला हज़रुल फ़क़ीह में मौजूदु आहे। उन खां अलावा तारीख़ याक़ूबी जेके बि किताब आहिनि जा मोतबर मुस्लिम में रिवायतूं मौजूदु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ने हवाले सां मुंहिंजो तफ़सीली किताब आहे अल क़ौलुल मुसफ़्फ़ा फ़ी अदद बनातिल मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे न्याणे जो सही तादाद छा आहे, कुतुब शिया में अल्हम्दुलिल्लाह मुहवाला ॾिना आहिनि त जेके शाइक़ीन आहिनि इन किताबनि खे पढ़ो त इन्हनि नबी अलैहिस्सलाम जे 3 न्याणियुनि जो इनकार था कनि। नबी अलैहिस्सलाम जो चाचो अब्बास, अॼु तव्हांखे ख़बर पवंदी मुख़्तसर वक़्त में, असुल मौज़ू आहे त शायदि आउं न अची सघां, सिर्फ़ु इहो तव्हांखे ॿुधाईंदो अहले बैत केरु ऐं अहले बैत जो मुनकिर केरु आहे। बसि इन फ़लसफ़े खे सम्झो। नबी अलैहिस्सलाम जे 3 न्याणियुनि खे अहले बैत कोन मञियो। फातिमा रज़ी अल्लाह जे हिकु पुट खे अहले बैत कोन मञियो। फातिमा रज़ी अल्लाह जे 2 न्याणियुनि खे अहले बैत कोन मञियो। अली साईं रज़ी अल्लाह जा 3 भाउर ॿिया आहिनि। घणा? 3। एक जाफर इंतहाई अज़ीम साहबी जंहिंजा 2 हथ कटिजी विया। नबी अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह मुंहिंजे प्यारे ने सोट खे जन्नत में पर ॾिननि हुन सौदा में थो, जंहिंजे बारे में नबी अलैहिस्सलाम फरमायो अंत अशबह ख़ल्क़ी व ख़ुलुक़ी। जाफर तुंहिंजी शक्ल बि मूंसां मिले थी, तुंहिंजो अख़लाक़ बि मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिले थी। वॾियूं फ़ज़ीलतूं इंतहाई जे करे साहबी पर हुन वटि अहले बैत कोन्हे। न अली जो सॻो भाई रज़ी अल्लाह अहले बैत कोन था मञनि। इख़्तिलाफ़ी मसला कोन, इजमा इत्तिफ़ाक़ आहे हिन मसइले ते। तव्हां कंहिं बि शीअ खां भले सुवाल खे पुछो, मौलवी खां। हज़रत अली जो सॻो भाई, ॿियो अली जो सॻो भाउ अल्लाहु अकबर अकील रज़ी अल्लाहु अन्हु व अर्दा, उनखे बि चवनि था उहो अहले बैत कोन्हे। वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, कुतुब शिया जे अंदरि हज़रत अकील जे मथां वॾी लानतन मौजूदु आहे, वॾी लानतन आहे। ॾिठो वञो आहे न हुन वटि छा अकील जो दर्जो, अल्लाह माफ़ करे। छाजे लाइ? तो सिफ़ीन जंग में हू अमीरुल मोमिनीन सैयदना अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ी अल्लाह जे पुठियां हो। छो त इज्तिहादी मसलो हो न, हुनखे हक़ हुन पासे नज़र आयो। असां अहले सुन्नत वल जमाअत जो मौक़िफ़ आहे इन मसले में हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु हक़ ते आहे, अमीरुल मोमिनीन मुआविया रज़ी अल्लाह अन्हु हक़ ते आहे, पर ज़ाहिरी तौर ते उनखे ग़लतफ़हमी थी वई, ग़लतफ़हमी जा शिकार हुया। बसि हुनखे असीं गुमराह कोन था चऊं, माज़ अल्लाह, छो त नबी अलैहिस्सलाम जो बिशारतूं मौजूदु आहिनि, खोड़ सारियूं हदीसूं मौजूदु आहिनि। इहो हिकु अलॻि तफ़सीली उनवान आहे। उनखे अहले बैत कोन था मञनि त इहो अली साईं जो भाउ आहे। उनखां अलावा तालिब अली साईं जो भाउ आहे, जंहिंजे मुनासिबत सां अबू तालिब अली रज़ी अल्लाह जे वालिद मोहतरम जी कुनियत आहे अबू तालिब। तालिब जो पीउ अली साईं जो भाउ आहे तालिब। उन जे औलाद खे अहले बैत कोन मञनि। ॾिसो अहले बैत जो मुनकिर केरु आहे। वरी असांखे लॻनि अहले बैत जो मुनकिर अहले हदीस आहे, अहले सुन्नत। नबी अलैहिस्सलाम जो चाचो अब्बास उन सां वधि में नफ़रत था कनि, उनखे अहले बैत कोन था मञनि। नबी जो चाचो पाण फरमायो, तव्हां हदीस ॿुधी मूंखां डॉक्टर साहब हाफ़िज़ुल्लाह जी सुबानी अल अम्मु सिनु अबीही, चाचो पीउ वांगुरु आहे। पाण फरमायो चाचो मुंहिंजो अब्बास मुंहिंजे पीउ वांगुरु आहे। इहे अब्बास जे लाइ नबी अलैहिस्सलाम फरमायो। ऐं सुभान अल्लाह, हीउ ज़ालिम चए थो इहो नबी जो चाचो अहले बैत खां ख़ारिज आहे। नबी जो चाचो अहले बैत का खारिज है। हसन साईं जी औलाद, हुसैन साईं जी औलाद मां सिर्फ हिकिड़े खे अहले बैत मञे। मज़े जी ॻाल्हि, अहले बैत जो मुनकिर केरु, बसि इन फ़लसफ़े ते हलंदो मुख़्तसर टाइम में। हुसैन साईं खे अल्लाह ताला औलाद ॾिनो है, उन्हनि मां हिकिड़े ॼणो अबू बकर हो, उमर हो, उस्मान हो, जेके करबल जे मैदान में शहीद थिया।
सिर्फ़ हिकिड़े खे जंहिंखे इमाम ज़ैनुल आबिदीन चइबो आहे, जंहिंजो असुल नालो अली हो, उनखे चवंदा अहले बैत आहे। बाक़ी हुसैन साईं जे ॿिए औलाद खे अहले बैत कोन ॿुधाए। हसन साईं जे सॼे औलाद खे चवंदा अहले बैत कोन्हे। हसन साईं जो जेको औलाद आहे न, शीए वटि अहले बैत कोन्हे। हीअ का नई ॻाल्हि कोन अथव। तव्हांजी शीए मुल्हे खां सुवाल करे पने ते लिखाइजी हसन साईं जो औलाद अहले बैत आहे, चवंदा अहले बैत कोन्हे। छो त हुन वटि अहले बैत सिर्फ़ु 13 आहिनि, मूं तव्हांखे ॿुधायो। अब्बास साईं जो औलाद अहले बैत कोन्हे। अब्बास नबी जो चाचो ओ अहले बैत कोन्हे। हुनजा पुटड़ा अब्दुल्ला बिन अब्बास, फज़ल बिन अब्बास, कुसम बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु अजमईन, जेके सभु जा सभु साहबा आहिनि, सभु अहले बैत आहिनि, नबी जा प्यारा सौट, पर हीअ चवंदा अहले बैत कोन्हे। त अहले बैत जो मुनकिर केरु, तव्हां सम्झी वरितो? त नबी अहले सुन्नत वल जमात अहले हदीस वध में वध अहले बैत जो क़दर कयो आहे, एहतराम कयो आहे। असां वटि अहले बैत जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु सबबी, जेके कंहिं सबब जे करे अहले बैत में दाख़िल थिया, हुन में नबी अलैहिस्सलाम जूं घरवारियूं आहिनि। पहिरें अहले बैत कोन आहियूं, पर निकाह करण सां अहले बैत में दाख़िल ई शामिल थी वियो। उन्हनि खे क़ुरान मुक़द्दस अहले बैत कोन्हे। सूरत अल-अहज़ाब आयतूं तव्हां पाण पढ़ी वठो, तर्जुमे सां 32-33 नंबर आयतुनि में अल्लाह ताला तफ़सीली इन उनवान ते ॻाल्हायो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे घरवारनि खे ख़िताब आहे, वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। ए नबी जो घरवारियूं, तव्हां पंहिंजे घरनि में रहंदियूं कयो। करन फी बुयूतिकुन्न, करन एक अरबी लुगत जो मसलो आहे, मुअन्नस जो सिगो आहे। फी बुयूतिकुन्न, घरनि में रहो नबी जो घरवारियूं। वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, इस्लाम खां अॻु जीअं सिंगार करे औरत ॿाहिरि निकिरंदी, तव्हां कॾहिं बि न निकिरजो। वाक़िमन सलात, नबी जो घरवारियूं निमाज़ पढ़ो। वातीन ज़कात, ज़कात बि ॾियो। वातीन अल्लाह व रसूल, अल्लाह उन जे रसूल जो चयो मञो। छाजे लाइ? इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिजस अहलल बैत, ए अहले बैत वारो, रब चाहे तो तव्हां खां पलीतीअ खे, गंदगी खे परे करे। कुरान जी नस सही आहे त नबी जो घरवारियूं अहले बैत जे अंदरि दाख़िल शामिल आहिनि। ॿिया बि खोड़ सारा दलाइल मौजूद आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी आहे, जॾहिं मलाइका ख़ुशख़बरी ॾियण आया, पुटड़े जी पोड़ी उमिरि में, पीरसनी जी उमिरि, चवे थी अलिदु वाना अजूस, हिन पीरी जी उमिरि में मूंखे बच्चो कीअं थींदो? मलाइका चवण लॻा अतअजबीन मिन अम्रिल्लाह, अल्लाह जी बानी, छा अल्लाह जे हुक्म ते तोखे तअज्जुब आहे? रहमतुल्लाहि व बरकातुहु अलैकुम अहलल बैत, अल्लाह जो रहमतूं ऐं बरकतूं हुजनि हे अहले बैत वारो। तव्हांखे बताओ, ही कुरान नबी जे घर वारनि खे अहले बैत चयो आहे। मूसा अलैहिस्सलाम जे मुतल्लिक़ सूरत ताहा में शुरू वारनि आयतुनि में मौजूद आहे। जॾहिं निकिरे थो रस्ते में मदियन खां वञे पियो पंहिंजे मुल्क, फ़क़ाल लिअहलिही, पंहिंजी घरवारी सां गॾु वञे पियो, बचड़नि सां गॾु। क़ुरान थो चए पंहिंजे घरवारनि खे, घरवारी खे थो चए उमकुसू, हिते वेहो। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी खे अल्लाह अहले बैत करार ॾिनो आहे। अल्लाह छा फरमायो? फअनजयनाहु, असां लूत अलैहिस्सलातु वस्सलाम खे बचायो अज़ाब खां, व अहलहु, ऐं हुनजे अहले बैत खे बचायो, इल्ला इम्रअत, मगर हुनजी घरवारी कोन बची सघी। हुई अहले बैत मां, पर हुनजा अमल चङा कोन हुया, तंहिंजे करे अल्लाह जे अज़ाब खां बची कोन सघी। अल्लाह ताला इस्तिस्ना इन जे करे कई आहे, तूं अहले बैत में दाख़िल आहे। तो ॿिया बि खोड़ सारा दलाइल मौजूद आहिनि त हे सभु अहले बैत आहिनि। हिकु ॾिघो नवाना मुख़्तसर वक़्त में बसि तव्हांजे सां इहो बयानु करण जी कोशिशि कयमि, अहले बैत जो मुनकिर केरु आहे। अहले हदीस बिफ़ज़्लिल्लाह ताला अहले बैत सां मोहबत थो करे, बल्कि असांजे अक़ीदे जे किताबनि जे अंदरि अहले बैत सां मोहबत करण खे ईमान सॾियो वियो। शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह अल अक़ीदतुल वासितिया, जिन में अहले हदीस जमात जा अक़ीदा ज़िक्र कया आहिनि, उन में फरमाईंदा हुआ युहिब्बून अहलल बैत, अहले हदीस जी निशानी आहे त अहले बैत सां मोहबत आहे, अहले बैत सां मोहबत आहे।
الله أكبر. أي شيخ الإسلام فرمينا فتاوى جنن وعباد الناس عن هذه الوصية الرافضة. نبي الإسلام جو جك أهل بيت جواري وصية وانا ونا كان ود में परे जगह कौमन और राफिजी कौमा इन्नहुम छोटे इन्हनि अब्बास इवन जे औलाद जमूर अहले बैत हुजूर जो इनकार करे छॾियो मुनकिर आहे अहले बैत जो मुनकिर आहे त ही अजीब माण्हू आहे त अहले सुन्नत वल जमात उन्हनि सां मोहबत करण खे ईमान जो हिसो सम्झे थो ऐं गॾो गॾु उन्हनि जो अक़ीदो मनहज जेकॾहिं क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ ऐं मुआफ़िक़ आहे यादि रखंदा उन वक़्तु ई अहले हदीस जे लाइ अहले बैत जे लाइ फज़ीलतूं आहिनि जेका नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन बत्तअ बिही अमलुहु लम युस्रि बिही नसबुहु पर जंहिंजो अमल हुनखे पोइते धिके वियो त हुनखे नसब अॻिते कोन करे सघंदो नूह अलैहिस्सलाम जो पुटु आहे क़ुर फरमायो इन्नहु लैस मिन अहलिक इहो तुंहिंजे अहले बैत खां ख़ारिज आहे छाजे लाइ हुनजो ॾोहो चाहो सआवी इला जबल यअसिमुनी मिनल मा हुनजो अक़ीदो मुंहिंजो मुश्किल कुशा इहो जबल आहे जेको पाणी खां बचाईंदो जेको अलाह खां अलावा ॿिए कंहिंखे मुश्किल कुशा अॼु तरह सम्झे थो उहो अहले बैत कोन्हे अहले बैत खां ख़ारिज आहे अहले सुन्नत वल जमात अहले बैत सां मोहबत करे थी उन्हनि सां मोहबत करण खे ईमान जो हिसो सम्झे थो अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस जेके अहले सुन्नत जा जेके हक़ीक़ी वकील आहिनि हू पंहिंजे औलादनि ते मोहबत भरिया नाला बि रखनि था हिन दौर में तव्हांखे ख़बर आहे तौहीद जो वॾे में वॾो दाई जेको गुज़रियो आहे शेख उल इस्लाम मोहम्मद बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह जंहिंजे करे असांखे वहाबी चवंदा आहिनि न हुनखे 6 पुट हुआ हिकु न्याणी सिर्फ़ हिकु जो नालो अहले बैत खां हटी करे ॿाहिरां बाक़ी सभु नाला अहले बैत वारा थी केॾी मोहबत आहे ही पंहिंजे पुट ते मुआविया नालो रखंदा रज़ी अल्लाह अन्हु उमर रखंदा कोन रखंदा न अबू बकर रखंदा कोन रखंदा अल्लाहु अकबर असांजी मोहबतूं असांजूं दिलियूं हिननि सां गॾु आहिनि असां हिननि सां मोहबत करण खे ईमान जो हिसो था कयूं शेख इस्लाम जे जेके पुट आहे हुनजा नाला ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु थो कयां हिकु पुट जो नालो अली हो ॿिए जो हसन हो हिकिड़े जो हुसैन हो टई अहले बैत हिकिड़े जो नालो अब्दुल्लाह इब्राहिम ए ॿई नबी अलैहिस्सलाम जा पुट ऐं अहले बैत आहिनि पर शियो हिननि खे अहले बैत कोन थो मञे नबी अलैहिस्सलाम जे पुटनि खे ॿुधाईंदो आहे न सिर्फ फातिमा रज़ी अल्लाह अन्हा खे हिकु खे नबी अलैहिस्सलाम न्याणी खे ए 5 शेख इस्लाम जा पुट 5 ई नाला अहले बैत 6 अब्दुल अज़ीज़ उहो अहले बैत खां नालो ॿाहिरि आहे ऐं हिकु न्याणी उनजो नालो पाण फातिमा तजवीज़ कयो छा असांजी मोहबत अलबत आहे अल्लाह खां दुआ इन मोहबत जुआरे इन मोहबत खे असीं अक़ीदो ईमान सम्झूं था अक़ूलु क़ौली हज़ा व मा